जंगीशाही खां ख़बर शामिल कयूं पिया। मोहम्मद शफ़ीक जोखियो जे रिपोर्ट मुताबिक़ यूसी जंगीशाही यूसी कोहिस्तान में बिजली लोडशेडिंग ऐं पाणीअ जी किल्लत जे करे समाजी तंज़ीम कोहिस्तान डेवलपमेंट ऑर्गेनाइज़ेशन जो सदर पीर ग़ुलाम हुसैन शाह मुनीर बिरोही राणा इक़बाल मोहम्मद शफ़ीक जोखियो जी अॻुवाणीअ में हथनि में प्ले कार्ड खणी सख़्तो एहतजाज ऐं रैली कढी वई। प्रेस क्लब जे अॻियां धरणो हयो वियो। अॻुवाणनि ख़िताब कंदे चयो त साल खां वठी यूसी जंगीशाही ऐं यूसी कोहिस्तान में डिघी लोडशेडिंग जे करे पाणीअ जो बहिरान वधी वियो आहे। विंड कंपनीअ में मक़ामी नौजवाननि खे रोज़गार ॾिनो ऐं 4 ॻोठनि खे सोलर सिस्टम वारी स्कीम 18 करोड़ जी जल्द मुकमल करे ॻोठनि खे साफ़ शफ़ाफ़ पीअण जो पाणी पहुचायो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधाईंदासीं। ठठो डीसीअ जे अॻियां सख़्तो एहतजाज कंदासीं। पानी ना है छो भला, बिजली ना है छो भला, पानी ना है छो भला। इंशाअल्लाह ताला सुभाणे जेके भी नौजवान ते शामिल थिया उन्हीं के गुजारिश है सुभाणे इंशाअल्लाह ताला वरी 10:30 बजे असां डिस्ट्रिक्ट काउंसिल ऐं डीसी साहब ला मूव कंदासीं। तव्हां असां गॾु हुजिजा ऐं जेसिताईं पाणी नथो मिले यादि रखिजा त दुनिया में जेके सुठा कम अल्लाह साईं जंहिंखां जंहिंखां अल्लाह साईं ॻाल्हाए। को ख़राब बती हूंदो उनखे तौफ़ीक़ अल्लाह साईं न ॾींदो। को कख बती हूंदो उहो तव्हांजो कमु करे वेंदो। त ही माण्हू सपना सुहिणा पखी सपना हंज के माण्हू मंझि अचे भूभार जी। ख़ारे तशीन पेश कंदुसि पीर ग़ुलाम हुसैन शाह खे जे हर स्टैम्प ते आवाज़ खणी झुगशाही जे हर मसइले लाइ। झुगशाही जा एतिरा त मसइला आहिनि जे माण्हू गिणे त आउं सम्झो सॼो ॾींहुं लॻी वेंदो। त लिहाज़ा राणा इक़बाल साहब खे इहो जवाबु ॾींदुसि जेका ॻाल्हि की नंढे हूंदे थी पाणी भरींदा हुआसीं खून तां हुतां। इहो बिल्कुलु सही थो चए। मूंखे एतिरो यादि आहे कि रम बठाणे खां हिकिड़ी वाटर सप्लाई हलंदी हुई जेका उते टंकी ठहियल आहे झुगशाही स्टेशन जे पासे में। उते टंकी